हाँ चओ। अस्सलाम वालेकुम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजा ही आहे नेस्ट व्यू, नेस्ट होटल आहे, ईगल नेस्ट होटल। ही तक़रीबन जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त 11 खां 12,000 फुट जी बुलंदी ते आहे, छाकाणि त जेको किलो हुयो जेको लास्टली असां तव्हांखे ॾेखारियो उहो 8,000 फुट जी बुलंदी ते हो। ऐं लास्ट हिननि जो इहो ई लास्ट हिननि जी इहा ई डेस्टिनेशन आहे। असां हैदराबाद खां आया आहियूं, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त गाॾी खे जेतिरा ज़ोर हिते लॻा, कंहिं बि रस्ते में अहिड़ा ख़तरनाक ज़ोर, अहिड़ा ख़तरनाक मोड़ किथे बि नज़र न आया। ऐं थोरो तव्हांखे हेॾां जो व्यू चेक करायूं था, हेॾां जो व्यू चेक कयो, इहो चेक कयो, पहाड़ चेक कयो, ऐं हेॾां चेक कयो, हीअ चेक कयो, ऐं हीअ दरिया ॾिसो। तव्हांखे बिल्कुलु हिकिड़ो वाटर कोर्स नज़र ईंदो हींअर, जेको 11 खां 12,000 फुट जी बुलंदी ते आहियूं असां। ॾाढो ख़तरनाक रस्तो आहे, ॾाढो ख़तरनाक रस्तो आहे। लोकल त माण्हू हिते रहनि था, हिकिड़ी अल्टो मां चढ़ंदे ॾिठी, पर असां जहिड़ो माण्हू करोला न पियो चाढ़े सघे। ड्राइवर खे 4 अखियूं 2 दिलियूं हुजणु खपनि, ऐं दिमाग़ त हुनजो माशाल्लाह विजिलेंट हुजणु खपे। अदरवाइज़ थोरी लापरवाही, थोरी ड्राइवर जी ग़लती गेम ओवर करे छॾींदी। दैट्स वाई यू शुड रिमेन विजिलेंट इफ यू कम हेयर।